दरवाजे दे नाचो माखे का भी तानी परवाह नहीं नाचो मुझे कुरान जे बुधण जे लाए माखे का भी तानी परवाह नहीं नाचो मुझे कुरान जी तिलावत लाए मुझे का भी तानी परवाह नहीं हाँ भले मिलन में मलाखरन में रागन में साजन में गानन में हाँ रंगन में वनी पान के पान तबाह बर्बाद क्यों मुझे परवाह नहीं मां अल्लाह जो वायदा दुनिया में प्यारे नबी मोहम्मद करीम जे सदके दुआन जे सदके रहम करे वरी रहम कनो मां बाकी मां अल्लाह से मारे आखिर पान दे घुराए कब्र में पुजाए सब कसरा कदनो मां काडे विनो मां काडे भजन अल्लाह फरमायो इन्नहु अला रजील कादिर आखिर द मोटाया आखिर द मारिया फरमाए फी बुरूज मुशय्यद तोने जो लोन कोटन में पान के लिखायो मां उते भी मारिया अल्लाह फरमायो जे कने ता फौज जो हाँ चौगिर्द हाँ फौज जो चौगिर्द कड़ो चाड़ो तने भी मां मारिया पुलिस जो प्रोटोकॉल रखो तने भी मारिया अल्लाह फरमायो भले जेडो भी मौत हो बचान जी पान के मेहनत के ऊपर दाम बची न दा सको भले बम प्रूफ ब्लड प्रूफ पे जारो जे भले तांगे जेकट पातलो जे ब्लड प्रूफ पर जने वक्त पूरो थी न मां अल्लाह से मारी दो मां यो मिसाल ता साजे सामुआ बेनजीर साहिब आजा केडी फौज गडुई केडा पुलिस वाला गदा केडा कमांडोज गदा हाँ हाँ केडा मानू गदा बेनजीर साहिब आजा बम प्रूफ ब्लड प्रूफ गाड़िया जेकेट पातल दस ब्लड प्रूफ जने वक्त पूरो दो दे अल्लाह जो हुकुम दो दे बेनजीर के बेनजीर मरो मां बेचारी उठी करे हाँ हाँ मथी खिड़की खोले हाँ हाँ गाड़िए जी हथड़ो लो दे सबने के सलाम दे अल्लाह जो हुकुम दो दे हज़रत इज़राइल के वने हाने साक दे उते जो ते हेडी फौज जे विच में हाँ पुलिस जे विच में बम प्रूफ ब्लड प्रूफ गाड़िए जे विच में जेकेट जे विच में अल्लाह दी लोकड़िए में गोली हणायो ते जो ते बेनजीर साहबा की दुनिया जो जान रब छड़ाए दो बेचारे के मारे रब अल्लाह घुराए दो ओ मुझा अजीजो मुझा दोस्तो तेजी करे संभालो बाण इज़ा जा अजलहा ला यस्ताखिरून साअतन वला यस्तक़दिमून अन्या वरी आवाज सा अन्या ईमानी जज्बे सा खुदा जो वास्तो संभालो काडे वेंदो रब को भजी वेंदो लिकी वेंदो काडे वेंदो कुछ सोचो अथव कुछ यो ख्याल कयो तो तसा काडे वेंदा हेडियूं रब जो नाफरमानियूं हेडा गुनाह हेडियूं बेहयायूं हेडियूं बुछड़ायूं रब फरमाए दो दुनिया में राम तो क्या नबी मोहम्मद करीम जे सदके बाकी जने मारे कब्र में पुजायो मावा तो कुल कसरा कर दो वडो कब्र जो अज़ाब खतरनाक दर्दनाक हेबतनाक ओ मुझे प्यारे नबी फरमायो या कब्र तांगे बाहरों मिट्टी दी नजर जे अंदर याद बिश्त जे बागन में बाग होंदी याद जन्म जे खुरन मा खुर साईं जी ज़माने में साईं पान अचन पिया साहबा साईं आया साईं साहबा के फरमायो परे थी वञो हे कब्रूं अज़ाब जे हवाले परे थी वञो मता तां भी अज़ाब जे जर में न अची वञो ब कब्रूं हुयूं हुते
नबी ज़ैनन साहबा के परे फरमायो ऐं पाण फरमायूं साहबा के त वणियूं टामा पटे जो सायूं त मां इन्हनि कब्रनि जे मथां खोड़िया जेस ताईं इहे पन सावा हूंदा जेस ताईं इहा टाम साई हूंदी तेस ताईं इहे अल्लाह जो ज़िक्र कंदा तेस ताईं अल्लाह जी तस्बीह बयान फरमाईंदा अशम्स वल कमर बिउस्बान والنجم والشجر يسجدان अञा वॾे आवाज़ साईं जन फरमायो पटे जो टामूं वणनियूं पटिया साहबी नबी से खोड़ियूं साईं जन फरमाने जेस ताईं ये टामा सायूं हूंदियूं पन सावा हूंदा तेस ताईं इन्हनि जे मथां अज़ाब जी हल्काइब थी पई साहब फरमायो साईं आख़िर इन्हनि जो गुनाह कहिड़ो आहे जिब्राइल अमीन आयो आहे मूंखे ॿुधाए थो त हिकिड़ो इन्हनि मां चुगलखोर हो ॿ दोस्त विड़ाईंदो हो ॿ ॿाहिरि विड़ाईंदो ॿ यार विड़ाईंदो ॿ ॻोठ विड़ाईंदो हिन जो कम ई विड़ाइणो कम ई फिटाइणो तंहिंजे करे अल्लाह चुगलनि जे करे न कावड़ियो आहे हिन जी क़बर अल्लाह जहन्नम जो खूरो बणाए छॾी आहे ऐं ॿियो जेको साईं जन फरमायो इहो पेशाब जे कतरनि खां पाण खे न बचाईंदो पाण खे पाकाईअ में न रखंदो पाण खे अल्लाह अकबर कबीरा इस्तंजो न कंदो ईअं पेशाब करे ढोरनि ढगनि वांगुरु थियो हलियो वेंदो तॾहिं रब न नापाकाईअ जे करे इन खां नाराज़ आहे इनखे अल्लाह जे अज़ाब जे हवाले करे छॾियो आहे अल्लाह अकबर कबीरा अॼु मुस्लमाननि जो हाल इहो आहे वतंदा हुते हुते पेशाब कंदा इस्तंजे जो नालो ई नहीं अल्लाह अकबर कबीरा मुझे प्यारे नबी फरमायो जेको इस्तंजो नथो करे इहो अल्लाह के नापसंद आहे साईं फरमायो जेको पाकाई नथो रखे इहो अल्लाह के नापसंद आहे मुंहिंजे हुज़ूर फरमायो मुंहिंजे सोने साईं फरमायो हाँ साईं फरमायो अतूर शोबत मिन ईमान पाकाई ईमान जो हिस्सो आहे अलाए छा थी आहे मुसलमाननि खे जो पाकाई मुसलमाननि खे नथी वणे अलाए छा थी वियो आहे मुसलमाननि खे अल्लाह अकबर कबीरा तारत नथी वणे हाँ इस्तंजो त पंहिंजी जाइ ते पर मुसलमान गुसलनि में वतंदा घुमंदा अल्लाह अकबर कबीरा ज़ुल्म जी इंतहा लगी पई आहे रात जो मोहब्बत सोबत थे थी वरी सजो सजो ॾियारो घुमंदा था वतन वरी मर्ज़ीअ ते शाम जो गुसल था करन असांजूं अमड़ियूं ऐं भेनरियूं बि सजो ॾींहुं मानियूं पचाईंदियूं भाॼियूं चाढ़ींदियूं सजो ॾींहुं हाँ पाण खाईंदियूं पीअंदियूं घर भातियुनि खे खाराईंदियूं नापाकाईअ जे करे अल्लाह जी केॾी कावड़ हूंदी केॾी अल्लाह जी लानत वरदी केॾो अल्लाह खे जलाल ईंदो हूंदो ओ मुंहिंजा मुझे हुजूर फरमायो जॾहिं बि तव्हां रात जो घर वारे सां मोहब्बत ऐं सोबत कयो साईं फरमायो उथी करे भलो इहो आहे त गुसल कंदा कयो न महिल जो न महिल जेकॾहिं साईं फरमायो पाणीअ जी सहूलियत न आहे मुंहिंजे आका साईं फरमायो उथी करे मख़सूस खे धोई माई ऐं मर्द ॿई ज़ाल मुड़ुस वुज़ू करे पोइ सुम्हंदा कयो ऐं साईं फरमायो फजर ते हाँ आज़ाननि खां अॻु में उथी गुसल करे वठंदा कयो ऐं साईं फरमायो फजर जी नमाज़ पढ़ंदा कयो ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो इहो मुंहिंजे प्यारे नबी मोहम्मद करीम जो फरमान मुबारक आहे साईं फरमायो इस्तंजो कंदा कयो साईं फरमायो वुज़ू में रहंदा कयो वुज़ू जी बि वॾी वज़ीरत आहे वॾो माम आहे
वॾो शामा मुझे हुजूर फरमायो मुझे सुने साईं फरमायो मां मेराज वारी रात हाँ साईं फरमायो जन्नत में मुझे घुमण जो आवाज ॿुधण पे आयो मां पुछा कि मनो में आखी ओ जिब्राइल अमीन कंहिंजो आवाज आ घुमण जो चई साईं हितां जे बिलाल गुलाम जो आवाज आ घुमे त मके जी गलने गिठन में तो तहज्जुद जी नमाज लाइ उथियो आ पर इन जी जुती जो आवाज अल्लाह तां के अर्श मौला ते तो बुलाए नबी साईं रब के फरमायो ओ मुंहिंजा अल्लाह बिलाल जी केड़ी एड़ी खास ने किया जो उन जी जुती जो आवाज मुझे जन्नत में तो बुलाए रब फरमायो वनी पान बिलाल को पुछजा हजरत बिलाल के नबी साईं ने मेराज करे मोती आया बिलाल के सद फरमायो आईन बिलाल बिलाल काथे आयो हजरत बिलाल साईं फरमायो बिलाल केड़ी तुमने किया केड़ो तुम्हें अमला केड़ी तुम्हें खासियत आ जो अल्लाह ताला तुझे घुमण जो आवाज मां मोहम्मद करीम के जन्नत में बुधायो मेरा जवारी रात हाने हजरत बिलाल फरमाए तो साईं एक भी तकाड़ी खास ने की ना है बाकी हिकड़ी ने की जरूर आ साईं वुजू भजंदो आ वरी वुजू कंदो आ वुजू भजंदो आ वरी वुजू कंदो आ वुजू भजंदो आ वरी वुजू कंदो आ रात जो सुम्हंदो आ भी वुजू करे साईं वरी उठंदो आ वरी वुजू करे सुम्हंदो आ यानी मां वुजू में रहंदो आ नबी साईं भाकुर पायत बिलाल के चपन के चिमियूं ॾेई नेड़ के बोसो ॾेई फरमायो पुत्र बिलाल इन पाकाई जे करे न वुजू जे करे अल्लाह के तू एडो प्यारो आ एडो प्यारो आ जो तुझे घुमण जो आवाज मां मोहम्मद करीम के अल्लाह जन्नत में बुधरायो अञा वॾे आवाज सां अञा ईमानी जज्बे सां हेॾे निहारियो बस हाणे मां ॻाल्हियूं ख़त्म करण वारो आहियां नबी साईं फरमायो जेको रात जो वुज़ू करे सुम्ही थो पए मुझे सोने साईं फरमायो मुझे आका साईं फरमायो जे रात में मौत अची अटैक पेजियस वुज़ू में मरियो मर्द हुजे या माई साईं फरमाइननि के मुबारक हुजे क़यामत जे ॾियारे अल्लाह वुज़ू जे करे शहीदनि जी कतार मोथाण नसीब फरमाईंदस कसुती लगे कन कसरत थी अचे ॻाल्हायो ई नथा अॼु इरादो कयो चइनि इंशाअल्लाह रात जो सुम्हबो त वुज़ू सां सुम्हबो हाँ पकाई गयो ऐं नबी साईं फरमायो ॾींहं जो भी वुज़ू हुजेव साईं फरमायो वुज़ू न टोड़ियो टुटे वरी वुज़ू कयो वरी वुज़ू कयो टुटे वरी वुज़ू कयो साईं फरमायो वुज़ू ते भी वुज़ू कयो वुज़ू ते जेको वुज़ू थो करे इहो भी 10 नेकियूं थो कमाए ऐं मुझे आका साईं फरमायो ईअं ॾींहं जो जेकॾहिं के मर्द के भाई के वुज़ू आ ऐं वुज़ू जी हालत में पकाई जी हालत में इन्हनि के अटैक पेजियो इन्हनि के झटको अची वियो ये मरिया या को औजार लगो या को धक लगो नबी साईं फरमायो इन्हनि के मुबारक हुजे इन वुज़ू जे करे अल्लाह इन्हनि के शहीदनि जी कतार में उतारे बिना हिसाब किताब जन्नत ॾे रवानो फरमायो अॼु कहिड़ा कहिड़ा इरादा था कयो इंशाअल्लाह वुज़ू जी भजंदा आहिनि रुकंदा था वञो जेकॾहिं तव्हांखे एसपी या डीएसपी जी काल ॾिजे त कीअं डोड़ंदा था वञो पोइ तव्हांखे छा थी वियो आहे पंहिंजे मालिक जी काल ते अचण लाइ तयारु न आहियो पंहिंजे ख़ालिक जी काल ते अचण जे लाइ तयारु न आहियो पंहिंजे राज़िक जे काल ते अचण जे लाइ तयारु न आहियो
खाराइंदो अल्लाह वा प्यारींदो अल्लाह वा फरमाई मरजल बारैन यल्तकियान बैनहुमा बरज़खुन ला यबग़ियान फबिअय्यि आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अञा वॾे आवाज़ सां, अञा ईमानी जज़्बे सां, अञा दिल जी गहराइनि सां चो अल्लाह जी काल ते ईंदास चो इंशाअल्लाह। जेको असांजो वॾे मां वॾो प्यार करण वारो आहे। हे अल्लाह जो प्यार आहे जो रब हथ ॾिना जंहिंजूं बेशुमार नेमत घुमण लाइ पेर न दी, अखियूं ॾिसण लाइ ॾिनियूं दी, कन न दी, चपन न दी, ज़ुबान न दी, जैसां ॻाल्हाईंदो तो वधे अल्लमल कुरान खलक़ल इंसान अल्लमहुल बयान। अञा सुभान अल्लाह न निकती, लगे तो थकी पिया हो, लगे तो तांजो यूपीएस टी तो करे, लगे तो तांजी बैटरी लो थी वई आ, लगे तो निंड पासा वरता तव, लगे तो बुख पासा वरता तव। जेके सच्चा ऐं पक्का कुरान जा आशिक वेठा हथ मथे खणी जो सुभान अल्लाह। जे साईं जा हेॾा थोरा आहिनि, केॾा जो लाइण तो पंहिंजी जाइ ते पर माण्हू गणे भी नथो सघे। पोइ उन साईं जे सॾ ते नथा अचो, शर्म नथो, हया नथो। अॼु सभु इरादो कयो जो इंशाअल्लाह निमाज़ जी पाबंदी कंदासीं, जो इंशाअल्लाह ताला बच्चन ॿारनि खे बि निमाज़ी बणाईंदासीं। जेकॾहिं चाहियो था त असां जन्नत में वञूं, जेकॾहिं चाहियो था त असां आख़िरत जे अज़ाब खां बचूं, जेकॾहिं चाहियो था त असांजा बच्चा ॿार क़ब्र जे अज़ाब खां बचनि, जेकॾहिं चाहियो था त असांजा बच्चा ॿार दुनिया जे अज़ाब खां बचनि, त महिरबानी करे निमाज़ पढ़ायोनि। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, बेनिमाज़ी दुनिया में भी तबाह, क़ब्र में भी अज़ाब, आख़िरत में भी अज़ाब, पिछाड़ी जहन्नम जी बाहि बेनिमाज़िन जे लाइ भड़की भड़की। नारे तकबीर, नारे तकबीर, शाने मोहम्मद मुस्तफा, शाने सहाबा, शाने अहले बैत, नारे तकबीर। हे कुरान मजीद मुझे मथे दिया, अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, नबी से फरमायो बेनमाजी दुनिया में भी तबाह, कब्र में भी तबाह, आखिरत में भी काफरन सां गॾु थींदो। बचो कुछ मुंहिंजा अज़ीज़ो, निमाज़ जी पाबंदी चो इंशाअल्लाह, चो मस्जिदूं आबाद कंदासीं, चो इंशाअल्लाह घर वारनि खे बि निमाज़ पढ़ाईंदा, पोइ तव्हां जन्नत कमाईंदो। जन्नत ठही निमाज़नि जे लाइ, चो सुभान अल्लाह। जन्नत ठही नेकोकारनि जे लाइ, जन्नत ठही कुरान वारनि जे लाइ, जन्नत ठही अल्लाह रसूल जे फरमा बरदारनि जे लाइ। समीअना व अताअना गुफ़रानक रब्बना, गुफ़रानक रब्बना व इलैकल मसीर। अञा
लॻो सुभान अल्लाह बज़ाणे हथ पटण वारो आहे वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह आखिर में बेवफाई नथी थिए वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह मुत्तकीन अला फुरुश बतवाइनुहा मिन इस्तबरक वजनल जन्नतैन दान फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान अॼु इरादो कयो जो इंशाअल्लाह नेक थींदासीं इरादो कयो जो माफ़ियूं वठंदासीं मोटी जो रब जे दरवाज़े ते अनीबू इला रब्बिकुम वअस्लिमू लह सॾे तो रब तव्हांखे या इबादियल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम अज जो अल्लाह से असा तौबा कई चो तो सयूं जो गुनाह न हो असा तौबा कई असा के माफ कर वडे आवाज जो मता के जी आखिरी रात जे अज सच्ची दिल से तौबा कयो अल्लाह जी जात जो कसम हयाती ते तबार न थो वेठे वेठे मानू जप करे किरंदा छा थियो अटैक पेजी खबर न थी पवे बेचारा रात जो मानू सुमंदा सुबह सा जनाजा दा निकरन छा थियो बेचारे के अटैक पेजी खबर न थी वे सुबह सा मानू निकरंदा शाम जो जनाजा दा मोटन छा थियो एक्सीडेंट थी पियो अजीजो ये इंसान जी जिंदगी है खबर ना है पतो ना है तेजे करे हजरत अली फरमायो हर रात के आखिरी रात समझदा क्यों हर दिन के आखिरी दिन समझदा क्यों हर वक्त के आखिरी वक्त समझदा क्यों हर घड़ी के आखिरी घड़ी समझदा क्यों हर वक्त नमाज की पाबंदी हर वक्त कुरान की तिलावत हर वक्त जिक्र अज़कार दुरूद सलात हर वक्त मस्जिद में गुजारिंदा क्यों तात मौत इंदो वने बिश्त जी खुशखबरी मिलदी वने हेडो हजरत इज़राइल मारिंदो वने 70,000 नूर जा पर्दा परे कराए अल्लाह पंहिंजो दीदार ऐं ज़ियारत कराईंदो वञे इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुना अल्लाह नथी निकिरे सुभान अल्लाह लगे तो साईं मोहम्मद यूसुफ तव्हांखे मानी न कराई आहे नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम बस बाय तुम बुदो तमाम दुआ दो करा मौलवी भत्त जो अनकरीब ऐलान किया इंशाअल्लाह इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुना सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नह जन्नतिल्लती कुंतुम तुअदून नहनु औलियाउकुम फिल हयातिद दुनिया वफिल आखिरह वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तदऊन नुज़ुलन मिन गफूरिर रहीम
चो गुनाह को तौबा कईस चो इंशाअल्लाह नेकोकार थींदा मुझे अजीजो मां जलसे ते बन्या गिल उते जलसे में वेचारो हमरा मरियो हयात इंसान जी आया हे वरी जदो कुराड़ो थे पो मां दीनदार थींदुस हे वरी जदो शादी करे पो मां दाढ़ी छडींदुस हे चवे तो मां कुराड़ो थींदुस पो नेक थींदुस शहादत इज़राइल तो के चिट्ठी ॾेई तो मुझे अजीजो हाणे सही पाण के संभालियो ऐं नंबर 2 ते हाणे हिकड़ो आखिरी अर्ज़ करण आयो तो मेहरबानी फरमाए जमियत उलमा इस्लाम जो साथ कवारी जमात जमियत उलमा इस्लाम कुरान वारी जमात जमियत उलमा इस्लाम हाँ आलमन वारी जमात जमियत उलमा इस्लाम हाँ असाबन बेतन वारी जमात जमियत उलमा इस्लाम प्यारे नबी मोहम्मद करीम वारी जमात जमियत उलमा इस्लाम हाँ सिंध जे वसीलन जे लाए गलाण वारी आहे त जमियत उलमा इस्लाम सिंध जे लाए आवाज उठाइण वारी आहे त जमियत उलमा इस्लाम पाकिस्तान जे लाए खैर ख्वायात जमियत उलमा इस्लाम ओ मुझा अजीजो मेहरबानी करे हिन जमात सां साथ दो हिन जमात में शरीक थो हिन जमात जे सदत जाथे काथे कफन बदी पहुंचंदा वञो ओ मुझा अजीजो हाणे भी सद थो आजांगे सखर में हाँ वडो जलसो थी रहियो आहे वडी कॉन्फ्रेंस थी रही आहे जंहिंजो नालो सिंध बाबुल इस्लाम आहे जेको क़याद शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो बयाद कुतुबुल अक़ताब साईं अब्दुल समद हालेजवी हाणे इहो वडो जलसो इहा वडी कॉन्फ्रेंस रखी वई आहे इन जे लाए त सिंध जे उन मुलहिदन के सिंध जे गुस्ताखन के सिंध वार हाँ प्यारे नबी जे मोहम्मद करीम जे मदों चिमे गोई करण वारन ते इहो प्रेशर पवे या उनन के खबर पवे त हीअ सिंध हाँ प्यारे नबी मोहम्मद करीम जे आशिक़न जी आ हीअ सिंध प्यारे नबी मोहम्मद करीम जे परवानन जी आ हीअ सिंध प्यारे नबी मोहम्मद करीम जे खत्मे नबूवत वारन जी आ खत्मे नबूवत जे मञण वारन जी आ तंहिंजे करे हीअ सिंध अॼु बि हाँ हुजूर जे खत्मे नबूवत जे हाँ मञण वारन जी आ सुभाणे बि इन्हनि जी आ कंहिंखे बि ताक़त न आहे जो हिन सिंध में कादियानीअ खे आणे कंहिंखे बि ताक़त न आहे जो हिन सिंध में को गुस्ताखी करे इंशाअल्लाह ताला असां उन्हनि जूं ज़ुबाना छिके करदासीं जेके ज़ुबानूं हुजूर जे लाइ घटि वधि लफ़्ज़ ॻाल्हाईंदियूं असां उहे बाहूं कटींदासीं उहे आङिरियूं कटींदासीं जेके आङिरियूं हुजूर जे शान में मान में गुस्ताखीअ लाइ उथंदियूं असां उहे माण्हू ई मारींदासीं जेके हुजूर जे लाइ घटि वधि ॻाल्हाईंदा छो त अल्लाह बि फरमायो आहे रसूल बि फरमायो आहे साईं फरमायो जेको मूंखे घटि वधि ॻाल्हायो हुनखे तव्हां माफ़ न कयो इहो असांजो इश्क़ आहे इहा असांजी मोहबत आहे इहो असांजो प्यार आहे नबी साईं फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता यकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन साईं फरमायो मोमिन कामिल थी नथो सघे जेसि ताईं पंहिंजी जान पंहिंजे माल पंहिंजनि बचनि ॿारनि खां वधीक मां मोहम्मद करीम खे चाहे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे हीअ जमात बचनि ॿारनि खां वधीक पंहिंजे अबे मां खां वधीक पंहिंजे माल मिल्कियत खां वधीक पंहिंजी आल औलाद खां वधीक मिठड़े नबी मोहम्मद करीम खे चाहींदी आहे असां हुजूर जे लाइ हुजूर जी इज़त लाइ ख़त्मे नबूवत लाइ
जानियो कुर्बान करण जे लाइ ॾींहुं राति तैयार लॻा पिया हूं तंहिंजे करे हाणे बि असां उन्हनि मुलादिन खे उन्हनि गुस्ताखनि खे जेके गुस्ताखनि जा सपोर्टर उन्हनि खे असां इहो पैगाम ॾियण था चाहियूं त मतां ॿीहर हुज़ूर जे शान में गुस्ताखी कई अथव या सपोर्ट कई अथव असां तव्हांखे असुल न छॾींदासीं सिंध असांजी आहे हाँ सिंध जो शऊर असां वटि आहे सिंध जो हाँ प्यार असां वटि आहे सिंध जे लाइ असां ई प्यार घुरंदा आहियूं मोहबत घुरंदा आहियूं कुर्ब घुरंदा आहियूं सिंध जे लाइ आवाज़ असां ई उथारींदा आहियूं भाऊ अल्लामा राशिद ख़ालिद मोहम्मद सुमरो उथारींदो आहे हाँ जेकॾहिं सिंध खपाईंदे पादर खाईंदे नारो आयो आहे त शहीद इस्लाम डॉक्टर ख़ालिद मोहम्मद सुमरे साहब आयो आहे जेकॾहिं निमरा जो केस लड़ियो आहे वाणियाणीअ जो त हज़रत अल्लामा राशिद ख़ालिद मोहम्मद सुमरो साहब लड़ियो आहे जेकॾहिं इंसानियत आहे असां वटि आहे हाँ हाँ जेकॾहिं घोटकीअ में मंदर में बाहि थी लॻे त वञी हज़रत अल्लामा राशिद ख़ालिद मोहम्मद सुमरो तो बाहि खे विसाए इहा इंसानियत न आहे त ॿियो छा आहे इहा हमदर्दी न आहे त ॿियो छा आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्त हाणे बि पाणीअ जे लाइ असांजी जमात जाथे काथे मुतारिक आहे वेठा एहतिजाज था करनि जुलूस था करनि ओ मुंहिंजा अज़ीज़ो तंहिंजे करे इन ई जमात में शामिल थियो दुनिया में भी आबाद आखिरत में भी तव्हांजा बेड़ा पार थींदा हाणे 28 नवंबर ते ॾींहं जो 3 बजे सखर में वॾो अज़ीम शान हाँ हाँ फ़क़ीदुल मिसाल वॾो जलसो थी रहियो आहे जंहिंमें क़ाइद हाँ मिल्लत हज़रत अल्लामा मौलाना फज़लुर रहमान साहब दामत बरकातुहुल आलिया ईंदा ऐं ॿिया सभु बुज़ुर्ग गॾु थींदा दीदार भी कराईंदा दुआऊं भी तव्हां असांजे लाइ घुरंदा तंहिंजे करे अॼु सभु इरादो कयो इंशाअल्लाह असां सभु जो सभु उन जलसे में शरीक थी आलमनि जो दीदार करे पाण खे जमात जमियत में शरीक करे दुनिया में भी आबाद आखिरत में भी पाण खे इज़त वारो बणाईंदा नारे तकबीर नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम जिंदा है जमीयत जिंदा है जमीयत मदनी की जमीयत मुफ्ती की जमीयत खालिजवी की जमीयत नारे तकबीर अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरा कायद तेरी इजाजत पर कायद तेरी जुर्रत को कायद तेरी जुर्रत को कायद तेरी बसीरत को नारे तकबीर हे वेचारो कीअं जुरत सां पियो नाराणे तव्हां खां वरी आवाज़ निकिरे नथो इन हालनि ते सखर पुॼंदो अजीजो जज़्बो पाण में पैदा कयो जोश पाण में पैदा कयो इश्क हुजूर जो पाण में पैदा कयो जो इंशाअल्लाह ताला सब गॾिजी सॾिजी इन जलसे में शरीक थींदा इंशाअल्लाह जो इंशाअल्लाह दोस्त भी वठी वेंदा इंशाअल्लाह भाइर भी वठी वेंदा जो इंशाअल्लाह कोई घर में न रहंदो सब आशिक रसूल इंशाअल्लाह ताला सखर में पहुंचदा मुझे अजीजो मुझे ॾाढी खुशी थी जो मां का घड़ी आयो तव्हां खे कुरान शरीफ ॿुधायम अल्लाह ताला अमल जी तौफीक नसीब फरमाए असांजे भाउ हज़रत मौलाना साईं मोहम्मद यूसुफ बिरोई साहब जी मेहनत दीनी खिदमत कबूल फरमाए रब रहम फरमाए करम फरमाए बाज फरमाए रब्बना आतिना फिद दुनिया हसनतुन व फिल आखिरह हसनतुन व क़िना अज़ाब